ताम ख़बर आहे ठटो खत नई तकबदनि सबबि 3 सूबाई ऐं 1 क़ौमी तक ते मुश्तमिल ज़िले जी 1 सूबाई सीट ख़तरे में पइजी वई आहे। NA 232, PSA 77 ठटो, PSA 78 घोड़ाबारी, PSA 79 मीरपुर साकरो मां हिकड़ी सूबाई सीट ख़तरे में पइजी वई आहे। अॻूणे MPA अली हसन ज़रदारी चयो त 11 लख खां वधीक आबादी रखंदड़ ज़िले मां 1 सूबाई सीट घटाइण नाइंसाफ़ी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूद आहे इकबाल जाकरो। जी इकबाल, तफ़सील ॾिजो। जी काज़ी राबिल, बिल्कुल ठटे ज़िले जी 11 लख खां वधीक जेका आहे उहा आदमशुमारी नई जेका आहे उनमें आबादी जेका उहा ज़ाहिर कई वई है, जॾहिं त बोगस आदमशुमारी सबबि ठटे जो हिकु जेको सूबाई तक उहो ख़तरे में पइजी वियो। ठटे जा 3 सूबाई तक ऐं हिकु जेको क़ौमी सीट NA 232, PS 77 ठटो सूबाई ऐं PS 78 घोड़ाबारी ऐं इन सां गॾोगॾु PS 79 मीरपुर साकरो ते मुश्तमिल ठटो ज़िलो आहे जेको नई आदमशुमारी तहत 6% खां वधीक जेको रेशो घटायो वियो आहे, जंहिंमें हिकिड़ी जेका सूबाई सीट ठटे ज़िले जी मीरपुर साकरो PS 79 जेका उहा ख़तरे में पइजी वई। जॾहिं त इन सां गॾोगॾु इम्कानी तौर ते इहो बि ज़ाहिर कयो पियो वञे त ठटे जी जेके हद दख़लियूं आहिनि ऐं जाग्राफी खे जेको छेड़छाड़ करे ॿिए ज़िले में शामिल कयो पियो वञे, जंहिंजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे अॻूणे सूबाई मेंबर अली हसन ज़रदारी पारां जेको पंहिंजे कानूनी टीम जेका आहे उन सां सलाह मशवरा कया विया आहिनि, जॾहिं त इलेक्शन कमीशन में उनजी कानूनी टीम पारां जेको एतिराज़ दाख़िल कराया विया आहिनि, जंहिंमें 3 जेके अलॻि अलॻि प्रोपोज़ल उहे बि जमा कराया पिया वञनि। अली हसन ज़रदारी पारां इहो ॿुधायो वियो आहे त ठटे जो 1 क़ौमी ऐं 3 जेके सूबाई सीटूं आहिनि उन्हनि जी आबादी जेको स्कोर इलेक्शन कमीशन पारां जारी कयो वियो उनजो बिल्कुलु हक़ीक़त तहत जेको 3 सूबाई तक उहे बरक़रार रहनि था, सो गॾु हिकिड़ो क़ौमी तक उहो बि जेको बरक़रार रहे थो, जॾहिं हिकिड़ी सूबाई सीट जेका आहे उनखे ठटे मां टोड़नि जेका इहा नाइंसाफ़ी आहे, जॾहिं त हुन इहो ॿुधायो आहे त ठटे जी 3 जेके सूबाई तक आहिनि 1 क़ौमी सूबाई सीट जेका उन लाइ जेको कोशिशूं जारी कयूं वेंदियूं त सूबाई सीट जेका आहे उहा बचाई वञे। हिन सां गॾोगॾु हुननि कानूनी टीम जेको आहे सुप्रीम कोर्ट जो जेको वकील है हक नवाज़ टालपुर जे मार्फत जेको पीपल्स पार्टी जे ज़िले सदर सादिक अली मेमन ऐं ज़िले चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी सीनियर नायब सदर अब्दुल हमीद पैंवर ऐं अली हसन ज़रदारी पारां 3 अलॻि अलॻि हिकिड़ा प्रोपोज़ल तयारु कया विया आहिनि जेके इलेक्शन कमीशन में जमा कराया पिया वञनि। उनमें इहो ॼाणायो वियो आहे त ठटे जो PS 77 तक जेको हुनजी 1,77,000 खां वधीक जेका पॉपुलेशन आहे, 3 लख खां वधीक पॉपुलेशन आहे, जॾहिं त PS 78 घोड़ाबारी जेका उनजी 3,79,000 पॉपुलेशन ज़ाहिर कई पई वञे। हिन सां गॾु मीरपुर साकरो जेको तक 3,67,000 जेका उहा उनजी आबादी ॿुधाई पई वञे। इन हिसाब सां जेको इलेक्शन कमीशन में इहे एतिराज़ दाख़िल कराया वेंदा ऐं अपीलूं दाख़िल कयूं वेंदियूं त जीअं 3 जेके सूबाई तक आहिनि उहे बरक़रार रहिया वञनि। उन इहो ॿुधायो त ठटो ज़िलो तारीख़ी ज़िलो आहे, उन जी तारीख़ी हैसियत ऐं जाग्राफी तौर ते कंहिं बि क़िस्म जी का बि छेड़छाड़ जेका उहा बर्दाश्त न कई वेंदी ऐं ज़िले जी जेके हद दख़लियूं आहिनि उन सां छेड़छाड़ जेका आहे उहा करे ॿिए ज़िले में जो दाख़िल करे इन हवाले सां कानूनी जेके टीमूं आहिनि जेके मशवरा आहिनि उन्हनि टीमनि सां जारी आहिनि। हर सूरत में जेको सूबाई तक जेको टोड़ण न ॾिनो वेंदो ऐं 3 जेके सूबाई तक आहिनि ऐं जो हिकु क़ौमी जेको तक उहो बरक़रार रखियो वेंदो, जॾहिं त इहो अहम पिणु इनकशाफ थियो आहे त जेको मीरपुर साकरे जा कुझु हल्का आहिनि, इन सां गॾोगॾु कोस्तानी बट्टी जेका दाबेची खां वेंदे जंगशाई ताईं जेको कोस्तानी बेल्ट ऐं कोस्टल बेल्ट ते मुश्तमिल हिकु नओं शहर जेको ठाहियो पियो, उन ते हिकु नओं तक जेको ठाहिण जी जेके आहिनि उहे सांभा कया पिया आहिनि। इन हवाले सां पीपल्स पार्टी जे तरफ़ां ठटे तरफ़ां इहो कोशिशूं कयूं पियूं वञनि त इलेक्शन कमीशन में जेको कानूनी टीमनि जे मार्फत जेको एतिराज़ ऐं अपीलूं दाख़िल कराए वेंदा। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इकबाल जाकरो।